अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। एसएसपी सांगड़ डॉक्टर फरखुल अंजार पारां एसएसपी ऑफिस में सांगड़ ज़िले में एसडीपीओज़ ऐं एसएचओ सां मीटिंग मुनक़द कई वई। एसएसपी सांगड़ पारां एडिशनल आईजीपी हैदराबाद रीजन डॉक्टर जमील अहमद जे हिदायतुनि ते जारी मुहिम जे दौरान सांगड़ पुलिस जे कारकर्दगी, ज़िले सांगड़ में तैनात कयल पुलिस नफ़री ऐं ज़िले सांगड़ जे मौजूदा अमन अमान जे सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं पुलिस जे कारकर्दगी खे वधीक बहितर करण लाइ हिदायतूं पिणु जारी कयूं। जॾहिं त डीएसपीज़ खे पाबंद कयो वियो त रोज़ाना जे बुनियाद ते पंहिंजनि हदुनि में पेट्रोलिंग जारी रखनि ऐं एसडीपीओ ऑफिस में ईंदड़ कंप्लेनरनि सां मुलाक़ात करे अवाम खे फौरी इंसाफ़ फराहमी लाइ तकड़ा बंदोबस्त कनि। जॾहिं त हद जा एसएचओ सिर्फ़ पुलिस स्टेशन में ईंदड़ अवाम सां मुलाक़ात लाइ वक़्तु मुक़ररु करण सां गॾोगॾु थाणे जे हद में रोज़ाने जे बुनियाद ते पेट्रोलिंग जारी रखनि। एसएसपी सांगड़ वधीक चयो त ज़िले सांगड़ में गैर कानूनी कारोबार करण वारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं ज़िले में हर तरह सां जुर्म में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ संदन घेरो तंग कयो वञे। ड्यूटी जे दौरान सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि जी तारीफ़ कई ऐं पुलिस जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ खेनि तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया। आख़िर में एसएसपी सांगड़ डॉक्टर फरखुल अंजार सख़्तीअ सां हुकुम जारी कंदे चयो त ड्यूटी दौरान कंहिं बि क़िस्म जी गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। अवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं अमन अमान जी फ़िज़ा क़ाइमु कई वञे, जेको पुलिस जे अवल तरजीह में शामिल आहे। हुन वधीक चयो त जंहिं पुलिस ऑफिसर जी कारकर्दगी सुठी साबित थींदी उनखे कैश इनाम ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिनो वेंदो ऐं जंहिं बि एसएचओ जी कारकर्दगी सुठी साबित न थी उन ख़िलाफ़ सख़्त एक्शन खयो वेंदो।